अस्सलाम वालेकुम। इहा आहे खैरपुर जो आर्ट काउंसिल हिते अॼु असां आयल आहियूं। स्टेज प्ले आहे असांजो ॼार, उहो पेश करणु आया आहियूं। असांजा कुझु साथी अदाकार साम्हूं हेठि स्टेज ते बीठा आहिनि पिया, या सेटिंग हले थी पई। कुझु अंदरि वेठा आहिनि, के मेकअप रूम में आहिनि। अहिड़ी तरह ई कमकार हले थो पियो। मुंहिंजो बि आहे किरदारु हिन में। सो फस्ट टाइम मां हिते आयो आहियां। खैरपुर त हूअं घुमणु ईंदा आहियूं अक्सर करे, पर हिते आर्ट काउंसिल में फस्ट टाइम मां आयो आहियां। ऐं हिते मां हिकिड़ो नंढो रोल आहे, उहो प्ले कंदुमि पंहिंजे साथी अदाकारनि सां गॾु। असां सां हिन में आहे अमजद गुल्ला, असांखे आशिक़ दायो आहे, मां अरबाब गोपान। उन खां अलावा असां वटि रिमशा आहे, असां वटि जेको आहे त निज़ाम चांडियो आहे, ऐं असांजी फौजिया समूह आहे, ऐं ॿ ॿियो बि अदाकार आहे असां सां गॾु। डायरेक्शन में असांजे सीनियर अदाकार ऐं लेखक रोशन शेख जी आहे। अच्छा, हीउ जेको आहे त असां यानी लाटाणी जा ई आहियूं सॼा मां, पर इहे असां फस्ट टाइम जेको आहे त स्टेज ते गॾु बीहंदासीं, पर पोइ बि असांजो सीन गॾु कोन्हे, पर पहिरियों चकर असां गॾु हिकु ड्रामे में कमु कंदासीं इंशाअल्लाह। ऐं उमेद आहे त कॾहिं न कॾहिं गॾु ज़रूरु ईंदासीं, वरी आम्हूं साम्हूं सीन में ॻाल्हाईंदासीं, या डायलॉग हूंदा असांजा इंशाअल्लाह। पर ख़ुशी जी ॻाल्हि मुंहिंजे लाइ बि इहा ई आहे त मुंहिंजो आर्टिस्ट, मुंहिंजो प्यारो दोस्त, घणा रिश्ता आहिनि यार। महिरबानी फरमाए त यादि करे अॼु गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो आहे। हिकु आहे मुंहिंजी नज़र में या मुंहिंजे उस्ताद जे चवण मुताबिक़ त स्टेज ड्रामो हिकिड़ी हलंदड़ ट्रेन आहे। हुन हलंदड़ ट्रेन में जेके बि आर्टिस्ट गॾु परफॉर्म कंदा आहिनि सभु गॾु ईंदा आहिनि। मूंखे ख़ुशी आहे त असांखे ख़बर आहे, ठीकु आहे, जो करेक्टर असां ॿिन्ही जो हिक ॿिए जे साम्हूं कोन्हे, को डायलॉग कोन्हे, पोइ गॾु करेक्टर कोन्हे, पर कोई बि हिकु ड्रामे जो हिसो ज़रूरु आहे। मां त यादि ॾियो हलां सीनियर मां आहियां, सीनियर तूं आहे। नाज़रीन, पाण असां ॿिन्ही ॾिसंदी हूंदी, पाण इंसाफ़ कंदो सीनियर कीअं थो लॻे, जूनियर कीअं थो लॻे। उहे तव्हांजी जॻह ते आहे, बाक़ी हे मूंखां काफ़ी सीनियर आहे, मां हीअं जूनियर आहियां हिन फील्ड जे हिसाब सां। ऐं मसाला तव्हां कॾहिं इहो पहिरियों ड्रामो कहिड़े साल में कयो? 91 में। हा, मां तव्हांखे घणो पोइ आहियां। मां उहो हिकिड़ो वीडियो सॉन्ग हुयो, हुन मॉडलिंग में। देखा जाएगा, सोचना क्या, जो भी होगा देखा जाएगा। कल के लिए आज को न खोना, आज ये न कल आएगा। सोचना क्या, जो भी होगा देखा जाएगा। जो होना होगा होगा वही, सोच के तू क्या पाएगा। सोचना क्या, जो भी होगा देखा जाएगा। सोचना क्या, जो भी होगा देखा जाएगा। कल के लिए आज को न खोना, आज ही न कल आएगा। खुशी साथ हम सब, इससे बड़ी क्या खुशी।
के जे सिर जे करे माठ कई तवाए शुक्र कर पहली तारीख सजो हिसाब चुकतू खपे ख्याल तुझो क्या करते है बिना मुंह रखे दान खत्म है मत की लाए में जने जहदा मानू तो मोकले आए तने ते तो मुंह देखा अरे यार ऐसे तो ये सदाई है टंगा ही असांजो ॾाढो सीनियर ऐं पुराणो आहे मेकअप मैन मूंखां नालो विसरी वियो जी मुंहिंजो ॾोह न आहे ए बी ओठो डॉट अल्लाह बख्श वाव ऐं गुलाम सॼे सिंध जो माशा अल्लाह तव्हांखे सलामत रखे आहे असांजो अनवर ही असांजो पी के लाड़काणे जो पी के ही बि असां सां गॾु हिते आयल आहे ड्रामो ॾिसणु आयो आहे न ड्रामे में करेक्टर भी आहे ऐं टेक्निकल डायरेक्टर भी आहियां वाह कहिड़ो किरदारु आहे तव्हांजो साईं सिपाही जो करेक्टर आहे पुलिस आहे सही आहे ॾाढो सुठो ही असांजो साथी अदाकार आशिक़ दायो ही अकेलो कुंड पासे सां लिखियो वेठो आहे हिते पंहिंजे किरदार खे यादि थो करे ॼार ड्रामे में मौलवी साहब जो रोल आहे असांजे हिन साथी अदाकार जो ये असांजे लाड़काणे जो फिदा शेख सेट डिज़ाइनर ही हिते बि माशाअल्लाह लॻो पियो आहे पंहिंजी कारवानी में ही ॾिसो कमकार में लॻा पिया आहिनि पुराणा साथी आहिनि ज़ाहिरा हे बि असांजो पुराणो आहे हा लाड़काणे जो असांजो पुराणो माण्हू आहे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे सभिनी खे असां इहो सिर्फ़ु सेट डिज़ाइनर न आहे बल्कि पाण अदाकार बि आहे माशाअल्लाह अदाकारी बि कंदो रहंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं ज़ुकाम थींदो त सभु डायरेक्शन बि कंदो आहे हीअ ॾिसो हे गुलाब बि अचे पहुतो आहे हिते कहिड़ा हाल जी लॻो पियो आहे काॾो आयो आहे उठ तो ज़ाड़ थियो आहे निंड पियो सेट ठाहे सईरा जो उजागो हुयो अच्छा तूं बि इन ई सेट ते आहे हा अखियूं ॾाढियूं पियूं आहे जो सुम्ही पियो हाणे उथियो आहे वो जेको आहे फिल्मी डायलॉग हूंदो आहे न सिंधी आहे पर फिल्मी डायलॉग आहे त मुंहं ते ॿारहं था वॼनि थकावट वग़ैरह इहो सभु कुझु अचे कमु कयो आहे इहो बसि
हीअ असांजो साथी अदाकार अमजद गुल, ये भी हिन ड्रामे में मौजूदु आहे। अमजद तुंहिंजो तव्हांजो कहिड़ो रोल आहे हिन ड्रामे में? सर यार ड्रामे में मुंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको मेन हुन में व्याजी आहे, हुनजो मां मुंशी हूंदो आहियां सॼी उमिरि, हुन सां रहियो आहियां हुनजे हर क्राइम में हिसेदार, पर मुलाज़िम हुनजो हुन में मां हुनजो मुंशीअ जो कैरेक्टर कयां, माण्हू फासाइण वग़ैरह या कंहिंखां ॾेती लेती थियल आहे हुन खां वठी अचणु। केॾो ख़ुशि थो थिए, केॾो फ़ख्र सां ॿुधाईंदो पियो त माण्हू मक़सदु मां उहो कैरेक्टर प्ले करे रहियो आहियां एज़ आर्टिस्ट वाला माफ़ी ॾियो, आम इंसान रियल लाइफ में अलाह साईं न कंदो ईअं, पर हर कैरेक्टर खे अगरि डायरेक्टर ऐं राइटर लिखे थो ऐं डायरेक्शन में हुनजे हिसाब सां उहो करे ॾेखारे थो कि आर्टिस्ट खे हुन में त मुआशरे में लाज़मी हर कैरेक्टर उहो हुन हिसाब सां प्ले करिणो आहे। वॾा ॿियनि मुल्कनि जे फिल्मुनि में ड्रामनि में, हिन मुल्क जे फिल्मुनि ड्रामनि में ॾिसंदा हूंदा त विलियन हीरो सभु उहे को असल रियल लाइफ न हूंदा आहिनि, पर उहो कैरेक्टर प्ले करे ॾेखारींदा आहिनि त जीअं ख़बर पए त मुआशरे में हीउ कैरेक्टर आहे।